करे दी हजार है मिट्टी हुक्म करे दी हजार हुक्म करे दी हजार यहाँ मिट्टी हुक्म करे दी हजार है मिट्टी हुक्म करे दी हजार हुक्म करे दी हुक्म करे दी हुक्म करे दी हजार यहाँ मिट्टी हुक्म करे दी हजार है मिट्टी हुक्म करे दी हजार नीही नियाई जियां ढकियो को न ढकीन ॼर जेरे छॾी त कीअं पचंदा थांव संधी कुंभारां कन करे जा ॻाल्हिड़ी। मिटी ॻोहे चक ते चाढ़े उन में ठाहिया वेंदड़ थां रंग वारे मरहले खां पोइ जॾहिं नियाई या आवी ताईं पहुचंदा आहिनि त उनखे ढकियो कीअं वेंदो आहे अचो ई रिपोर्ट ॾिसूं था। मसाले में ठहे तो उनमें त मिट्टी आणूं था खाण मां कढे पोइ उनमें वरी चक ते चढ़े थी पिनोड़ा ठहनि था पोइ उनमें भी काफ़ी महिनत आहे पर ॾुखे में ॾुखियो जेको मरहलो थान जो आहे जेको आवी जो आहे छो त हिनमें हिकिड़ो त सिज जी तपश जेका आहे उहा हूंदी आहे उन में उस में ई कमु करिणो पवंदो आहे थान जो इहा वॾी तकलीफ़ दे आहे पर इन जी महिनत जेका आहे हुनखां तमामु घणी वधीक आहे त इहो मरहलो आख़िरी आहे ऐं इहो ई मरहलो कामयाबी जो आहे हिन में जेके 25 रास थींदा त उहो असांखे महिनत जेका आहे मिलंदी ऐं पैकिंग जेका पहिरीं जो मरहलो आहे जेको उहो कचो हूंदो आहे उन जी का अहमियत कोन हूंदी आहे उहो जेतिरी महिनत असां कंदा आहियूं उनजी अहमियत कोन हूंदी आहे। हाणे जेको मरहलो हले पियो इहा तमामु माना हिकिड़ो सख़्तु आहे ऐं पोइ वरी आहे बि हिकिड़ो इम्तिहान हिन में बाहि लॻे थी पहिरीं हिन में थां कचा हेठि किचिरो उन खां पोइ वरी थां कचो हुनखे उबतो कंदा आहियूं उन खां पोइ मथे वरी त हुनजो वरी थान जो चढ़ंदो आहे पोइ हुनखे ढक ईंदो आहे उनखां पोइ वरी उन ते कचिरो ईंदो आहे उन खां पोइ वरी छार उन खे पूरे छॾींदा आहियूं पूरण खां पोइ वरी उनखे बाहि बि असीं पंहिंजे हथनि सां ॾींदा आहियूं चवंदा आहिनि जंहिंजे पोइ अञा बाहि हुनजो आसिरो खणी लाहे पोइ हुन बाहि मां 25 जॾहिं रास थियनि था त उहा महिनत असांखे वरी फल बि ॾिए थी। हीअ त अव्हांजे साम्हूं आहे जेका कुंभ लॻे पियो हिन में तक़रीबन अंदाज़ो लॻाए सघूं था पाण 400 खां शुरूआति थिए थी उन खां पोइ भले 4000 ताईं हलियो वञे जेतिरी गुंजाइश आहे तव्हां इनखे लॻाए सघो था। आवी जो बि ईअं ई सिस्टम आहे आवी जो हिकिड़ो नंढे में नंढी आवी आहे 200-250 थां हुन में पचंदा उन खां पोइ जेतिरो तव्हां पोइते वेंदव पिया त उन में 1000 नंग 2000 नंग ताईं बि लॻी सघनि था 2-2 3-3 ॾींहं बि आवियूं लॻाइण में लॻी वञनि थियूं कुंभारनि खे। कुंभ जो बि कमु ईअं ई आहे 2 ॾींहं 3 ॾींहं बि लॻी सघनि था थां थोरा हूंदा आहिनि त हुन में हिकिड़े ॾींहं में असां जेको आहे सो कमु बंदि करे हुनखे बाहि ॾेई छॾींदा आहियूं पोइ 4 ॾींहं ताईं बाहि हलंदी आहे 5 ॾींहं 6 ॾींहं उहा निकिरी वेंदी आहे। जी थपी हिकिड़ी हणो या डबल थपी में हणो? इनमें थपी हिकिड़ी आवी में त 2 लॻंदियूं आहिनि हिकिड़ो थां हेठि ॿियो मथे ऐं कुंभ में वरी 3 थां लॻी वेंदा आहिनि 4 बि लॻंदा आहिनि हिक ॿिए जे मथां 4 थां बि लॻंदा आहिनि पोइ हिकिड़ो साइज़ जे हिसाब सां हूंदो आहे हिकिड़ो वॾो हेठि त नंढो हुन मथे हुनखां पोइ वरी नंढो मथे कुंभ में जेको आहिनि 4 थां लॻी वेंदा आहिनि। जी मौसम जे हिसाब सां हींअर सर्दी आहे सर्दी ऊन्हारे में आवी पचण में केतिरो टाइम लॻे या साॻियो टाइम हूंदो? सर्दी जो थोरो सिस्टम ॾुखियो आहे सर्दी में जेके थां पचनि था उहो भाण थोरो किचिरो वधीक सड़ंदो आहे उनमें वधीक खाईंदी आहे ऐं वधीक बि हुनमें जेको आहे सो लॻंदो आहे टाइम बि वधीक लॻंदो आहे हिन में महिनत सियारे में वधीक लॻंदी आहे असां वटि टाइम घटि हूंदो आहे थां तपंदो कोन आहे थधिकी मौसम आहे हुन में वरी गरम थियनि तॾहिं लॻायूं वरी महिनत वधियो थी वञे ऐं भाण बि वधीक खाए थी सर्दी जे मौसम सां। गर्मियुनि में सहूलियत आहे असांखे छो त हुन में वरी थोरो किचिरो ऐं जेका भाण वाण वग़ैरह इहो जेका छा घटि में पची वेंदा आहिनि सर्दी में वरी थोरो वधीक भाण खाईंदी आहे। जी सियारे में जेको पचायल दिलो या हूंदो आहे हुनजी डिमांड वधीक हूंदी आहे ऊन्हारे में त हीअ पाणी वधीक थो ठारे इहो इन में केतिरी हक़ीक़त? जी हा इहो बि हिकिड़ो इंसान जी सोच आहे पर मुंहिंजे ख़्याल में जेके अंदरि हिन में जेका शइ पचंदी आहे हुन में जेके कंदो आहे सिम पाणी जेको जेका पाण जंहिंखे चऊं एयर कूलर जेके पाणी माना क्रॉस थींदो आहे जंहिंमां ॿाहिरि पाणी निकिरे उहा शइ थधो कंदी हिन में मिटी जो को तालुको न हिन में को अहिड़ो मसालो ईंदो आहे हुन में उहो पाण पचण जे टाइम सड़ी सुराख थींदा आहिनि पोइ उहो पाणी सेमो कंदो आहे जेका थां सेमो कंदो उहो पाणी थधो कंदो बाक़ी त ॿियो अहिड़ो को कोन्हे। सियारे में कहिड़ा थां वधीक हलनि ऊन्हारे में कहिड़ा हलनि? जी सियारे में त थां खीर जा जेके आहिनि ते विलोड़जे उहो हलंदो आहे दांगी हलंदी आहे पाट कूंडी पाणी वारो थां जेको आहे उहो घटि हलंदो आहे सियारे में
पाणी जो थां वरी ऊन्हारे में हलंदो आहे, जेके गर्मियूं आहिनि उन्हनि में वरी वधीक हलंदो आहे। दिलो आहे, मट आहे, दिल्ली आहे, उनखे असां चवंदा आहियूं माना पाणी थां। ऐं ॿिया थींदा आहिनि हिकिड़ा कार्बी थां। हींअर सिस्टम सियारे में वरी कार्बी थां जो वधीक आहे, सियारे में कार्बी थां वधीक हलंदा आहिनि, पाणी वारो घटि हले थो। पाणी वारो वरी ऊन्हारे में हले थो वधीक। जी शादियुनि जी ख़ासि करे मौसम हूंदी आहे, हींअर अवां वटि हिंदू माण्हुनि जो इहा हूंदो आहे जेको सिस्टम, इहो बि ॾियो ईअं। इहा हिन में चौरी आहे, शादियुनि में हिंदुनि जे हुन में चौरी हलंदी आहे। ऐं हींअर त मुस्लमाननि बि जेको आहे सो हिकिड़ो ठाहींदा आहिनि पंहिंजे हुन शादी जा जॾहिं ॾींहं वधंदा आहिनि, हुन में हिकिड़ी दिली खणी वेंदा आहिनि, हुन में हणंदा आहिनि मगध जेको चऊं पाण खे, जेको संभार खणी वेंदा आहिनि। त समाट क़ौम में अॼुकल्ह उहा दिली बि हले पई। हज़ार, हाय हाय मिटी हुक्म करे दी हज़ार।